अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी। आओ यहाँ पेरिया गुल सबका पेरी एक नजर हेडलाइंस ते। जजन के जज्बात न कानून मूजिब फैसला करण घुर्जन। वफाकी आईनी अदालत सिंध हाई कोर्ट के खुसूसी इम्तिहान बाबत फैसले के कालदम करार दई छो। वफाकी आईनी अदालत पंहिंजे फैसले में चयो आहे त अदालतूं ज़ाती इख़्लाक़ियात या हमदर्दी के बुनियाद ते कानून की जगह नथियूं वालारे सघनि। कानून में स्पेशल या सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान की इजाजत न आहे। हमदर्दी के कानूनी जिम्मेवारी ते तरजीह ॾियण अदालती मनसब की भनकड़ी आहे। अदालती साख जज्बात न कानून ते अमल सा आहे। सिंध हाई कोर्ट शागिर्द के स्पेशल सुपर सप्लीमेंट्री इम्तिहान की इजाजत दी हुई। वज़ीर आज़म के सियासी मशीर नवाज़ लीग अगवान राणा सनावला चयो आहे त वज़ीर आज़म और वज़ीर आला KPK विच में मुलाकात मस्बत रही। सुहेल आफरीदी के बावर करायो वियो त KPK में अमन कायम रखण सूबाई हुकूमत की जिम्मेवारी आहे। वफाकी हुकूमत मुकम्मल तावन कंदी। सुहेल आफरीदी यकीन ॾियारियो त पंहिंजूं आईनी जिम्मेवारियूं पूरियूं कंदो। राणा सनावला वधीक चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन में को भी शक न हुअणु घुरिजे। उन हवाले से वज़ीर आला KPK जो मस्बत रद्दमल साम्हूं आयो। मुलाकात में का भी सियासी ॻाल्हि ॿोल न कई वई। गुल प्लाज़ा साने में दुकानदारन पारा ग्राहकन के बाहर निकरण का रोकण जो इंकशाफ। जांच कमेटी बाहि वाक़े जा 20 मिनटन जा CCTV फुटेज हथ करे वरता। प्लाज़ा में बाहि 10:15 वगे लगी। 11 वगे ताईं दुकानदार और ग्राहक प्लाज़ा में मौजूद हुआ। रेस्क्यू अमली मूजिब फायर ब्रिगेड और रेस्क्यू टीमुन शहरन के कढण लाए अलार्म बजाया। जै बाद अक्सर मानू निकरी वया पर कुछ प्लाज़ा में मौजूद रहा। दुबई क्राकरी शॉप में उन वक्त 25 का 30 मानू मौजूद हुआ जिनके बाहर निकरण जो चयो वियो पर दुकानदारन उन्हनि के रोकियो त बाहि विसामी वेंदी। बाद में दुकान मां उन्हनि जा उज़्वा मिलिया। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत ख़ुसूसी माण्हुनि खे बाख्तियार बणाइण चाहे थी। स्पेशल ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ सेंटर क़ाइम कया विया आहिनि। हुकूमत समाज की बेहतरी लाइ पंहिंजो किरदार अदा कंदी रहंदी। कराची में तकरीब के खिताब कंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त वालिदैन ऐं उस्तादनि असांखे मस्बत किरदार अदा करणु सेखारियो आहे। चाहियूं था त माज़ूर फर्द भी मुआशरे में पंहिंजो किरदार अदा कनि। अमरीका ऐं ईरान में एटमी ॻाल्हियूं जुमे जे ॾींहुं तुर्किया में थींदियूं। अमरीका ऐं ईरानी इख़्तियारियुनि ॻाल्हियुनि जी तस्दीक़ करे छॾी। स्टेविटकोफ ऐं अब्बास इराक़ची विच में मुलाक़ात इस्तांबुल में थींदी। सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, मिस्र ऐं ॿियूं धुरियूं शरीक थींदियूं। ईरानी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त ईरान एटमी प्रोग्राम ते लचक ॾेखारण लाइ तयारु आहे। अमरीकी फ़ौजी असासन के ईरान के परे मुंतक़िल कयो पियो वञे। बाल हाणी अमरीका सदर जी कोर्ट में आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि। मुआहिदो थियो त सुठी ॻाल्हि आहे न त नतीजा ख़राब निकिरंदा। स्टेविटकोफ जुमे जे ॾींहुं ईरान जे परॾेही वज़ीर सां ॻाल्हियूं कंदो। व्हाइट हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त असांजो सामूंडी ॿेड़ो ईरान तरफ़ रवा दवा आहे। जेॾो सामूंडी ॿेड़ो वेनेज़ुएला उमाणियो हो उन खां बि वॾो ॿेड़ो ईरान तरफ़ वधे पियो। मेयर कराची मुसवाब चयो आहे त शहरनि जा मसला हल करण जी कोशिश करियूं पिया। हीउ साल तरक़ियाती कमनि जो साल आहे। 46 अरब रुपया कराची जे तरक़ियाती कमनि ते ख़र्च कया वेंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुसवाब वधीक चयो आहे त सियासी जमायत पंहिंजी नाकामियूं ॿियनि ते मढ़ींदी आहे। जेको ऑफिसर कोताही कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। फैज़गंज वेझो पुलिस मुक़ाबले में 3 ॾोहारी मारण जी दावा। मारजी वेलन जी आकिब शहर, गुलाम मुश्तबा शहर ऐं मौलाबख्श शहर तौर सुञाणप। SSP खैरपुर जो चवणु आहे त 3 ॾोहारी पुलिस के संगीन केसनि में घुर्बल हुआ। आकिब उर्फ आकू शहर मथां सिंध हुकूमत तरफ़ां 30 लाख रुपया इनाम रखियल हो। वारसन पुलिस मुक़ाबले के जुड़तू करार ॾेई छॾियो। नौजवाननि जा लाश रखी धरणो, पुलिस सां चकरियूं। वारसन जो चवणु आहे त पुलिस नौजवाननि खे गिरफ़्तार करण बैदि पूरे मुक़ाबले में मारियो आहे। मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे।